हर साल दुनिया में इम्यूनाइज़ेशन वीक मल्हायो वेंदो आहे, जेको हिफ़ाज़ती टुकनि जो हफ़्तो जंहिंखे चइजे। हीअ आगाही मुहिम आहे ताकी माण्हुनि खे, वालदेन खे, कम्यूनिटी खे, आम माण्हू खे इहा नॉलेज मिले त हिफ़ाज़ती टुकनि जो मक़सदु छा आहे। हीउ जेको प्रोग्राम शुरू थियो 1980s में, त हिन जो मक़सदु इहो हुयो त ॾिठो वियो दुनिया में त कुझु अहिड़ियूं बीमारियूं आहिनि जेके वैक्सीन सां बचाए सघजनि थियूं, जिन खे वैक्सीन प्रिवेंटेबल डिज़ीज़ चइजे थो। जेका शइ वैक्सीन सां बचाए सघिजे थी त छो न उन मां फ़ाइदो वठिजे। ऐं ॿियो, उन्हनि बीमारियुनि जो, उन वैक्सीन जे करे बीमारियुनि जी शरह घटाइणु, बीमारियुनि जो ख़ात्मो, ऐं जिन बीमारियुनि जे करे वरी कुझु ॿार अपाहिज थी था वञनि उन्हनि खे घटाए सघिजे। शुरू में 6 बीमारियूं, हिन वटि 10 बीमारियुनि जे लाइ आहे। जॾहिं ॿारु ॼमे थो उनखे पहिरें ॾींहं खां वठी हिन जो कोर्स शुरू थो थिए पियो। आख़िरी टुको हिनखे लॻंदो आहे 15 महीननि में, जेको उरड़ीअ जो ॿियो टुको, 2 डोज़ उरड़ी जा लॻंदा आहिनि, उरड़ीअ जे बचाव जा, तॾहिं वञी ॿारु उरड़ी खां महफ़ूज़ थिए थो। असांजो जेको तव्हांजे सुवाल जे मुताबिक़, त हिन हफ़्ते में असांजी ख़ासि रूटीन में टुका लॻनि था पिया। हिन में इहो टारगेट न हूंदो आहे त घणा हिन हफ़्ते में, उहो रूटीन जो कमु आहे। हीअ आहे आगाही माण्हुनि में नॉलेज अचे। रूटीन जेका आहे सा हिन वक़्तु असांजी जेका एक्चुअल टारगेट आहे, हर लेवल ते 90% खां मथे कवरेज हुजणु खपे हर बीमारीअ जी जेका वैक्सीन आहे उनजी। पर हाणे इन में इहो ॾिठो वियो आहे त कुझु वैक्सीन अहिड़ियूं आहिनि जो माण्हू खे, छो जो कोर्स आहे माना शुरू थिए थो ॼमण खां वठी 15 महीननि जी उमिरि ताईं ॿार खे, त विच में किन किन बीमारियुनि जा टुका माण्हुनि खे, ॿारनि खे रहिजी था वञनि। उहे इनजे करे रहिजी था वञनि, या त असांजो वैक्सीनेटर उते नथो पहुचे, या वरी वालदेन ॿार खे नथा खणी वञनि। उनजे लाइ करे चऊं था त आगाही मुहिम। ऐं असांजो जेसि ताईं मूं तव्हांखे ॿुधायो त गुज़िरियल अक्टूबर में जॾहिं असां उरड़ीअ जो कैंपेन मनाई हुई, जंहिंमें तव्हांजो ताउन हो, असांजो सॼो सिंध TV तमामु घणो ताउन कयो, त तव्हां ॾिसो पिया त हर साल उरड़ी में समय ॿार जिन जी डेथ थिए पई, ॿार मरी पिया वञनि, ऐं काफ़ी अहिड़ा ॿार हॉस्पिटल्स भरे। पर हाणे तव्हां ॾिठो हुन खां पोइ असांजे हिन वक़्त ताईं अहिड़ो को आउटब्रेक कोन थियो आहे, न त अदरवाइज़ मीडिया जेका हुनखे खणंदी, अख़बारूं, TV, हर हंधि जेको आहे हीउ थी वियो। हाणे उनजो इहो आहे त माना तव्हां ॾिसो त हुन में बीमारी जी शरह घटिजी वई। उनखां पोइ असांजो इहो आहे त असांजो इहा सस्टेनेबिलिटी, उनखां पोइ असां रूटीन ते जेको फोकस कयो आहे त हर ॿार खे सभई टुका लॻनि साल जे अंदरि 9 महीननि ताईं, ऐं आख़िरी टुको 15 महीननि ताईं। असांजो जेको इहो हदफ़ आहे, इहो हर साल जो 17.5 लख ॿारनि जेके साल जे अंदरि जिन जी उमिरि आहे, उन्हनि खे सभु टुका लॻंदा। उनखां पोइ तव्हां पाण ई ॾिसंदव त इहे बीमारियूं, काफ़ी बीमारियूं घटिजी वियूं आहिनि, ऐं जिन जी कवरेज सुठी रही आहे। पर अञा उरड़ी हिन वक़्त ताईं बि केसिस उका दुका थियनि था, पर असां इहो था चऊं त का बि अहिड़ी बीमारी, तव्हां ॾिठो आहे त डायरिया जे करे केतिरा मौत थियनि पिया, डायरिया दस्तनि जी बीमारी, नमूनिया जे करे केतिरा डेथ थियनि पिया। हाणे काफ़ी इहे शयूं घटिजी वियूं आहिनि। तव्हां मीडिया वधीक हिन में विजिलेंट आहे, पर इहा सर्वेलेंस ई ॿुधाए थी त असां हिन में केतिरो कामयाबु थिया आहियूं। हिकिड़ी त हूंदी आहे एडमिनिस्ट्रेटिव कवरेज, जेका असांखे रिपोर्ट्स अचनि थियूं पयूं, उन मुताबिक़ मुख़्तलिफ़ एंटीजन असां 90% ते बि BCG क्रॉस करे विया आहियूं, जेको शुरूआती टुको आहे। उनखां ॿियो 89 ताईं असांजी पेंटा कवरेज थी आहे, जंहिंमें 5 बीमारियुनि जी आहे। उरड़ी जो जेको आहे सो टुको, फस्ट टुको असां 83% ते करे विया आहियूं, पर इहा असांजी 90 खां मथे अचणु खपे। ऐं जेको सेकेंड डोज़ आहे उहो बि 90 खां मथे, तॾहिं जेको आहे असां उरड़ीअ खां बचाव करे सघंदासीं। हिन असां उन जूं कोशिशूं कयूं पिया। एवरेज असांजी, मां हिन वक़्तु इहो चवंदुसि त सभिनी जेकॾहिं फुली इम्यूनाइज़ ॿारनि जी चवंदुसि त मुंहिंजे जेके हुन में जेको मूं ॾिठो आहे, ऐं असां जेको फील्ड कयूं था पिया, ऐं रिपोर्टेड कवरेज, उनजे बावजूदु मुंहिंजे ख़्याल में हिन वक़्तु जेका आहे सा 70-75 ते जेतिरी कवरेज, ओवरऑल कवरेज हूंदी, पर असांखे हिनखे 95 ताईं पहुचणो आहे।